बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार साथियों, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, अॼु असां बेरानी जे मशहूरु मारूफ़ ज़मींदार मारूफ़ जुनेजा सां गॾु हुनजी ज़मीन ते मौजूदु आहियूं, जंहिं 3 सालनि खां वठी कोई ट्रेंड हलायो आहे त वण जो मुढो रखिजे। छो त मुढे रखण सां छा थो थिए त हिकिड़ो तव्हांजो हरनि जो ख़र्चु बचे पियो, ॿियो तव्हांजो गाह मार दवा जा टोल कोल लॻायूं उन जो ख़र्चु बचे पियो, टियों रुंबे जो, चोथों ॿिज जो, 4 शयुनि जो ख़र्चु फी एकड़ जो 22 खां 24,000 रुपया एकड़ ते ख़र्चु थिए थो, जेको बचे थो ऐं अर्ली फुटी अचे थी उनजो बेनिफिट अलॻि मिले थो। मारूफ़, तव्हां ॿुधायो त तव्हां तव्हांजो तजुर्बो कहिड़ो आहे? 3 साल जो आहे? ही 3 साल जो आहे हिन पासे, हा, होॾां 2 साल जो तजुर्बो हुन आहे, पासे ॿियो 2 साल जो 20 मुंडो साल आहे, वारा वण। वो 2 साल जो मुंडो आहे, बाक़ी जेके ही चेन में असां मौजूदु आहियूं, बीठा आहियूं, इहो 3 साल जो आहे। अच्छा, त हाणे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, ॾेखारी कैमरा सां त ही गोगड़ा अञा बीठा आहिनि, हाँ, गोगड़ा बीठा आहिनि, फुटी बीठी आहे, फुटी चूंडियल बि आहे। अच्छा, जेका फुटी चूंडी आहे तव्हां, उहा हिन वक़्तु ताणी घणो रही आहे? जेका हू 2 साल वारो आहे, हू पहिरीं कटिंग थियो, हुनखे पाणी बची वियो, हिकिड़ो वारो पाणी बि लॻो, उहो असांजो 12 मण एकड़ अची वियो आहे सरासरी हिन वक़्तु। ऐं जेका ही आहे, ही असांजो पाणी कोन आहे, पूरो 2 महीना पाणी न आयो, वढियल खां पोइ पाणी न आयो, असां जो त खेड़ी करे पोखींदासीं, पोइ पाणी न आयो, असां वरी छॾे ॾिनो। अच्छा, ही तव्हां जेको मुढे वारो ट्रेंड छाजे करे रखियो आहे? छा तव्हां पाणी जी खोट आहे? पाणी जी खोट जे करे माण्हुनि खे आगाही ॾियणी आहे त घेराबाद बनी छॾण मां मिलंदो कुझु कोन। सही ॻाल्हि आहे। हिन आबाद बनी हूंदी जे 15 मण बि निकिरे थो या 30 मण बि निकिरंदो, तव्हांखे आमदनी ईंदी, ख़ाली बनी मां छा मिलंदो? अच्छा, गुज़िरियल साल तव्हां घणी बनी मुढे वारी रखी? मुंडी वारी टोटल बनी मूं वटि हिते 40 एकड़ हुआ, ॿी बनी ॿिए दलोर ते जेको फार्म आहे उते मुंहिंजा 15 एकड़ हुआ। हिते जेका 40 एकड़ ना फुटी घणी निकिती? 1850 मण निकिती हुई, 50 मण असां करता जेके हारनि जा ॿिया जेके थिया थिया, बाक़ी 1845 मण सरासरी माना कटिंग करण खां पोइ, कटिंग खां पोइ साफ़ी कटिंग खां पोइ पहिरीं फुटी अलॻि आई हूंदी, उहा अलॻि। अच्छा, त तव्हां माना छा था सम्झो त ही ट्रेंड कामयाब आहे या ही कामयाब आहे? कामयाब आहे मुंहिंजी जेको 100% कामयाब आहे, छो त हितां खां मुंहिंजा जेके ज़मींदार आहिनि मूंसां गॾु पाड़ेसरी ज़मींदार, हाणे उहे माना सभु इन ते अची विया। अच्छा, माशाल्लाह दुआ इनकलाब अचियो। हींअर शहर बेरानी में पहिरीं फुटी आई, माशाल्लाह हर शाम जो तव्हां ॾिसंदो फटनि जा फटा भरजंदा, सभु को माण्हू चवंदो आहे मुंडे जी फुटी आहे। हा, इहा ॻाल्हि सही आहे त हिकिड़ो वॾे में वॾो जेको बेनिफिट आहे उहो आहे त एक्सपेंसिव ख़र्च जेको मुठे में ॾिस न, वणनि ते 20 खां 25,000 रुपया ख़र्च जेको थिए थो, बिल्कुलु एकड़ ते बिल्कुलु थिए थो। जेकर 100 एकड़ जी बनिया त 25 लख डायरेक्ट ख़र्च आहे, उहो त ख़र्च आहे ई कोन न। उहो ख़र्च कोन्हे। ॿी ॻाल्हि हिकिड़ी तव्हांखे ॿुधायां न, ॾिसो वण जो रोंबो थियो, लागानो तव्हांखे 8 ॾींहं ॾियणो आहे, 7 ॾींहं 8 ॾींहं ॾियणो पवंदो। हिते पंहिंजे पासे वारा बंदियूं हींअर हलनि पियूं, 18 खां 21 ॾींहं पाणी नथो अचे। सही ॻाल्हि आहे। 21 ॾींहं पाणी न आयो त जेको ॿिज ॼमियल हूंदो त सड़ी वेंदो। ठीकु आहे, ॿी ॻाल्हि आहे त पाण गुॾे ते दवा भरूं था त वञी हाड़ थियो थी वञे। हिन में इहो आहे त कटण खां पोइ महीनो बि पाणी न आयो, परवाह न आहे। अच्छा, ही भला कद कंदा या कद तव्हां जे अॻियां उहो साम्हूं वणाठियूं पहलू आहिनि, वणाठियूं जेके साम्हूं पहलू आहिनि, इन वणाठियुनि खे तव्हां कद मापियूं था हिननि जो त ही हिननि जा ॾार आहिनि, जेके ही ॾार हींअर आहिनि न, इहे ॾार हुन जा आहिनि। बरसाति पवण खां पोइ ही झल नथा ॾियनि, ही हुननि वणनि खे मारे वेंदा, हुनजी कद हुनजी हाइट माशाल्लाह सभिनि खे मारे वेंदा। हिन में ही वण भला छिटरा करे रखिजनि या तव्हां छा? यार ॻाल्हि इहा आहे त जिथे जर्मिनेशन थी आहे माशाल्लाह उते छॾिजे, पर ॻाल्हि सम्झ में माण्हुनि जी अचे त हिकिड़ो बनी सगियूं आहिनि जेके ॿुड़ो ऐं घाटो थो करे छॾनि, छो त हिन में हिकिड़े हिकिड़े ॿूटे में 5 खां 7 शाखूं निकिरनि, 7 ब्रांचूं निकिरनि, 7 ब्रांचुनि खे पोइ वरी हुनखे जॻह बि खपे त फ्रूटिंग करे बाद बीज बि करे सघंदी। जे अगरि उहो तव्हां ॾिसो त अञा वण घाटा त पोइ हिकिड़ी हिकिड़ी खुत ज़ाया करे छॾे, हुनखे 1.5 फुट ते ॿूटो कचिजो त उहो बहितर, हे बनी भली आहे। ॿियो सवाल, सिंगल जीन वैरायटी पर रखो पिया या तकरीबन ट्रिपल जीन? सिंगल जीन मूं रखी हुई गुज़िरियल साल, सिंगल जीन में वैरायटी में मज़ो न थियो, जीअं नंढड़ा वण हुआ जी माक ऐं घिम जे करे उन ते गुलाबी अचणु शुरू थी शुरू में ई अटे करे, पोइ असां हुनखे हलायोसीं, महीनो ॾेढ हलायोसीं, महीने ॾेढ में न सम्झ में आई, पोइ असां वरी हुनखे खेड़ी करे पोइ वरी असां बसर लाइ छॾे ॾिनी, हुन में गुलाबी नथी कंट्रोल थी, छो त हिकिड़ो कच भल जामो, उन ते गुलाबी जो अटैक जामो। आपातकाल लाइ इहो मैसेज लाज़मी आहे त जेकर मुढो छॾीनि था त उहो जेको आहे सो ट्रिपल जीन जो रखनि। अच्छा, ऐं इन जी जेका कटाई तव्हां कई पिया जेके डाक्टरे सां, त उहा ज़मीन खां घणो मथे आहे? जेका हू परी जेका कटाई ॾिसो पिया न, इहा मूं नई कटिंग कई आहे हिन साल, जेका हिन साल इहा रखी आहे फुट ते रखी आहे। गुज़िरियल साल मुंहिंजी कटिंग हुई 14 इंच खां वठी 16 इंच ताईं, पर हिन साल मूं फुट ते रखाई आहे सरासरी, उन हाइट करायो आहे, छो त जेतिरियूं मथे रखूं था ओतिरियूं ब्रांचूं वधीक निकिरनि, ब्रांचूं जेतिरियूं वधीक निकिरनि थियूं पोइ ॿूटो कमज़ोर थिए थो, जेतिरो हेठि कटींदासीं ब्रांचूं घटि निकिरनि, 5 निकिरनि या 4 निकिरनि, 5 खां 4 मथे न वञनि, मथे वेंदियूं पोइ वधीक वरी हुनखे खुराक ॾियणी।
सही ॻाल्हि पोइ छो त कमज़ोर बूटा ॾार निकिरंदा, पोइ उहे ॾार कमज़ोर हूंदा, पोइ लास्ट में जॾहिं हवा झक लॻे थी गोगड़े वज़न थिए थो, पोइ किरंदा टुटंदा, उन में पासा टोड़ींदा जिन्नू में जो कचो ॾार हुजे थो। दादा मारूफ तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांखे बहितर मालूमात ॾिनी असांजे सिंध जे आबादकारनि खे। महिरबानी सर, जेको तव्हांजे असां अचण जे में महिरबानियूं। हे- असांजे आयो जी संगत खे ख़बर पइजी वई हा, त भला हिन शइ जो ट्रेंड हलंदो, नई ट्रेंड माण्हुनि खे बिल्कुलु बचत अच्छा। थींदी। ऐं हिन साल ॾिसो न, हाणे आईंदे सालनि ताईं बि बरस पाणी जी शार्टेजूं इहे ई रहंदियूं। हा त इहे कमु करणो पवंदो। उन इहो ई कमु करणो पवंदो, छो त अधु बनी घेराबल रखण में फ़ाइदो न आहे। हा, अधु बनी तव्हां मुंडो छॾे ॾियो, वरी नई बनी हलिया वञो, सही भले ॻाल्हि। पाणी वधे थो त वरी हुनखे रखो। हाणे इकराम जुड़े जो तव्हांजो छा फ़िल्म जो ॿुधो हूंदो, हा हा अमल वसाण वञी मका थो वठे, हींअर उते 150 एकड़ मोन पोखाई पियल 150 एकड़ हींअर पियल हींअर हलेसि पई, हींअर 150 एकड़ पोखाई पियो करे, 150 एकड़ नओं ॿिज बि साॻियो आहे। हा मूं वटां खयल अथसि टोटल वण जी उहा पोखाई हले पई, या जेका आहे उनजो मुंडो बि रखंदो, सियारे सॼो हलाईंदो, कणिक न खाईंदो, हा कणिक में फ़ाइदो बि को फ़ाइदो बि कोन्हे को, कणिक में वॾो ख़र्चनि, कणिक में फ़ाइदो न आहे। बहरहाल तव्हांजी वॾी महिरबानी, थैंक यू। उमेद आहे जेको आहे आबादकारनि खे हीअ वीडियो पसंदि ईंदी, इन मां लाभ हासिल कंदा। महिरबानी। महिरबानी।